नाज़रीन, मुहर्रमुल हराम जो चंड नज़र ईंदे ई हर तरफ़ या हुसैन जूं सदाऊं बुलंद थी वयूं। कराची जे नंढे वॾे इमाम बारगाहुनि ऐं मस्जिदुनि में मजलिसूं, सीनाज़नी ऐं फ़र्श अज़ा विछाइजी विया। उन हवाले सां सोहराब ॻोठ टाउन UC5 में क़ाइम मस्जिद ऐं इमाम बारगाह अल अब्बास में पहिरीं मजलिस जो अहतमाम कयो वियो। उन हवाले सां वधीक तफ़सील ॾिसूं था कराची मां नबी बख्श ख़ासकेली जी हिन रिपोर्ट में। कराची में जेके नंढियूं वॾियूं इमाम बारगाह आहिनि उन्हनि में मजलिसूं जेके आहिनि उन सां गॾु जेको आहे सो मातम जो सिलसिलो जेको आहे सो शुरू थी चुको आहे ऐं हर तरफ़ जेको आहे सो या हुसैन जूं सदाऊं जेके आहिनि उहे बुलंद थी चुकियूं आहिनि। उन हवाले सां असीं इमाम बारगाह अल अब्बास ते मौजूदु आहियूं जेका वज़ीरपुर ॻोठ में मौजूदु आहे। असीं हितां जो मुतवली खां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उहो सफ़ाई सुथराई जे हवाले सां ऐं जेके इंतिज़ामिया जे हवाले सां उनजो छा चवणु। पहिरीं अशरे जी मजलिस थी जेका हींअर अञा थोरी देरि पहिरियां ख़तमु थी आहे। आज़ादार तव्हांजे साम्हूं आहिनि। हींअर असल में भारत बीठो आहे जेको अञा ताईं पाणी कढियो न आयो हुयो। मां हींअर ताईं मंझंदि मूंखे एडमिनिस्ट्रेटर सां मां ॻाल्हायो, मूंखे हुन इहो ई चयो रमतला शेख साईं मां हींअर करायां थो, लेकिन अञा ताईं का पंप या को मलबो हिते न आहे किरायो वियो या को लाइटिंग या हे बंदोबस्तु को बि न आहे कयो हुयो। मां सिंध गवर्नमेंट खे अपील कंदुमि, साईं नासिर हुसैन शाह खे ऐं वज़ीर आला सिंध खे ऐं एडमिनिस्टर खे, पंहिंजो जेको मुर्तज़ा वाहब आहे ऐं जो एडमिनिस्टर रमतला शेख आहे पंहिंजो ईस्ट जो, उनखे ऐं MC फ़हीम ख़ान साहब से मां मुलैया असांजो उनखे मां अपील कंदुमि त बराए महिरबानी जेके असांजूं इमाम बारगाह आहिनि ख़ासि करे UC31 जूं ऐं इमाम बारगाह अल अब्बास में को कमु न आहे थियो। हींअर तव्हां नासिर शाह साहब विज़िट कयो त नुमाइश जो कयो त बाबा नुमाइश में थी का असांजी मौलाइन जी इमाम बारगाहूं, लेकिन हुते जा रिज़विया में खरबपति माण्हू था रहनि, हू पंहिंजी मदद पाण बि करे था सघनि। हिते असां वटि इहा आहे जो पंहिंजी मदद पाण असां नथा करे सघूं। छाजे करे अगरि हिकु ॿ डंपर हुजे त असां पंहिंजे तरफ़ां लारायूं। हिते माली तौर ते असां कमज़ोर आहियूं। पहिरीं मजलिस हुई इमाम बारगाह अल अब्बास में, लेकिन हर साल जे हिसाब सां अॼु जो जेको तादाद आहे सिर्फ़ु रस्ते जे न हुजण जे करे पाणी ऐं गंदगी जी वजह खां काफ़ी माण्हू अहिड़ा आहिनि जेके परेशान हुया ऐं काफ़ी अहिड़ी लेडीज़ जेका आहिनि इमाम बारगाह में लेडीज़ जी बि मजलिस थींदी आहे। हे जामे मस्जिद आहे, हिते जुमो थींदो आहे। जुमे में माण्हू परेशान आहिनि जेके जुमे निमाज़ पढ़ण जे लाइ, छो जो अॻियां रस्तो न आहे ऐं अगरि का लेडीज़ या के फैमिली सां अचणु चाहिनि था त उन्हनि जे लाइ बि इमाम बारगाह ताईं को बि रस्तो न आहे। ऐं हे जेके यंग नौजवान आहिनि उहे पाणी मां अंदरां घिड़ी करे इश्क हुसैन में, आज़ादारी हुसैन में जन मजलिस में शिरकत कई आहे। हा जी बिल्कुलु, जेको आहे हितां जेको मुतवली जी तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं अब्बास खोखर जी ऐं ॿिया जेके मोमिनीन हिते आयल हुया, उन्हनि जो इहो चवणु आहे त सफ़ाई सुथराई न हुजण करे जेको आहे सो पहिरीं जेका आहे सो मुहर्रमुल हराम जी जेका आहे मजलिस हुई, जंहिंमें जेको आहे सो मोमिननि जो तइदाद तमामु घटि रहियो जेको आहे सो, छो जो चारो तरफ़ जेको आहे सो हुननि में पाणी बीठल आहे। गंदे पाणी मां जेके मोमिन आहिनि उहे हिते गुज़री करे कीअं ईंदा ऐं जेके लेडीज़ जेका ख़ासि करे हिते मजलिस ते ईंदी आहे, अॼु उन्हनि जो तइदाद बि तमामु घटि रहियो आहे। हिननि जेको आहे सो हितां जे चूंडियल नुमाइंदनि खां ऐं हितां जे ज़िले इंतिज़ामिया खां इहो मुतालबो कयो आहे त फिलफोर जो आहे जेके रस्तनि जे जेके पाणी आहिनि उन मां पाणी कढाए वञे, जेके रस्ता आहिनि ऐं इमाम बारगाह ॾे अचण जा जेके आहिनि उन्हनि खे क्लियर कराए वञे। कैमरामैन टीम सां गॾु नबी बख्श ख़ासकेली SS न्यूज़ कराची।